नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालो। मीरपुर बठोरो खात मीरपुर बठोरो वेझो 2 ॾींहं अॻु बरसात सबब 11,000 बिजली जो पोल किरी पियो। 50 ॻोठनि जी बिजली बंदि थी वई आहे। पोल किरण सबब 50 खां मथे ॻोठनि जी बिजली बहाल न थी सघी। ॻोठाणा सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त 72 कलाक गुज़रण बावजूद बिजली जो पोल नाहे ठाहियो वियो, जंहिं सबब ॻोठाणा अज़ियत में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि चेतारींदे चयो आहे त जल्द बिजली बहाल न कई वई त सख़्त एहतजाज कयो वेंदो। ख़बर के हवाले से अवां खे ॿीहर आगाह कंदालो। मीरपुर बठोरो वेझो 2 ॾींहं अॻु बरसात सबब 11,000 बिजली जो पोल किरी पियो। 50 ॻोठनि जी बिजली बंदि थी वई। पोल किरण सबब 50 खां मथे ॻोठनि जी बिजली बहाल न थी सघी। ॻोठाणनि सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि, जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त 72 कलाक गुज़रण बावजूद बिजली जो पोल नाहे ठाहियो वियो, जंहिं सबब ॻोठाणा अज़ियत में मुब्तला थी विया आहिनि। ॻोठाणनि चेतारींदे चयो आहे त जल्द बिजली बहाल न कई वई त सख़्त एहतजाज कयो वेंदो।